सॼो अची पहुता आहियूं। हूअं त हो कमकार बि मूंखे घणो, पर प्यार वारनि आ सॼो अची पहुता आहियूं। लाइक़े इज़त एहतराम हारी कमेटी सिंध जो सरबराह असांजो भाउ कामरेड अकबर साहब ऐं हारी कमेटीअ जो ॿिया उहिदेदार दोस्त, स्टेज ते वेठल अजवा पाकिस्तान जो सदर मोहम्मद उमर जतोई साहब, स्टेज ते वेठल सिंध अदबी संघ जो अॻूणो सेक्रेटरी मुंहिंजो भाउ फ़कीर पयल दायो साहब ऐं ॿिया मौजूद महिमान पिंजाल में वेठल हिन सरज़मीन जा रहवासियो मुंहिंजो सलाम। वाहे त के माण्हू जीअंदे मौत खे मारे वेंदा आहिनि, के माण्हू मरंदे मरंदे मौत जीआरे वेंदा आहिनि, के माण्हू अरदा बणिजी पाण ॾेखारे वेंदा आहिनि, के माण्हू खादम बणिजी वक़्तु गुज़ारे वेंदा आहिनि। अॼु हिकु अहिड़ी महान हस्तीअ जी वरसी आहे जंहिंजो तालुक हिन नंढे ॻोठ बखू देर सां आहे। मां चवंदुसि त हीअ मोहन दरे जी सरज़मीन, हीअ लाड़काणे जी सरज़मीन, हीअ बखू देरे जी सरज़मीन, हीअ सभा जी सरज़मीन आहे, हीअ भाॻनि भरी सरज़मीन आहे। हिन सरज़मीन हमेशह असांखे वॾा नाला पैदा करे ॾिना आहिनि। असांखे कामरेड हैदर बग जतोई जहिड़ो वॾे पाए जो लीडर पैदा करे ॾिनो। जेकॾहिं असां सियासतदाननि जी तारीख़ खे खणंदासीं त हिन सरज़मीन असांखे वॾा वॾा सियासतदान पैदा करे ॾिना। जेकॾहिं असां सिंध सां मोहबत कंदड़ माण्हू जी सरज़मीन जी तारीख़ खे खणंदासीं त हिन सरज़मीन असांखे बशीर कुरैशी पैदा करे ॾिनो, असांखे सोभो बि पैदा करे ॾिनो। जेकॾहिं असां अदीबनि जी तारीख़ खे खणंदासीं त हिन सरज़मीन असांखे सरकज सिंधीअ जहिड़ा वॾा अदीब, वॾा दाई दानश्वर माण्हू पैदा करे ॾिना। जेकॾहिं असां साफ़िन जी सरज़मीन खे तारीख़ खे खणंदासीं त हिन सरज़मीन असांखे वॾे पाए जा साफ़ इहे लेखक बि पैदा करे ॾिना आहिनि। हीअ सभा जी सरज़मीन आहे, हीअ भाॻनि भरी सरज़मीन आहे। हिन सरज़मीन हमेशह सिंध सां मोहबत कंदड़ माण्हू खे जनम ॾिनो आहे ऐं हिन सरज़मीन जे पासनि पंहिंजनि फॉर्मनि तां हमेशह सिंध जे माण्हू जी रहनुमाई रहबरी कई आहे। कामरेड हैदर बग जतोई हिन बखू देरे जी सरज़मीन में 1901 में जनम थो वठे ऐं 1953 में पंहिंजी तालीम मुकमल थो करे ऐं उहा जेका तालीम मुकमल थो करे त उन में बि सिंध में पहिरीं पोज़ीशन थो हासिल करे। 1925 में जॾहिं नौकरीअ जे इम्तिहाननि थो वेहे त उन में बि सिंध में पहिरीं पोज़ीशन थो हासिल करे। 1927 में रवेरे खाते में मुलाज़िम थो थिए। 1945 में डिप्टी कलेक्टर जे उहिदे ते थो वेहे। उन दौर में मुल्क हिन जेको बरे सगीर आहे आज़ादी जूं तहरीकूं ज़ोर शोर सां हली रहियूं हुयूं। जेको असांखे मुल्क आज़ादु मिलियो, असांजा हथ बि ॿधा विया, असांजूं टंगूं बि ॿधी वयूं, असांजी ज़बान खे बि ताला हया विया, पर मुल्क असांखे आज़ादु मिलियो। मुल्क असांखे आज़ादु इन सूरत मिलियो त ज़बान असांजी बंदि हूंदी, टंगूं असांजूं ॿधल हूंदियूं, हथ असांजा ॿधल हूंदा। उन दौर में अंग्रेज़ सरकार वरी हिफ़त जो कमु वरितो। जेके महलनि जा नंढा नंढा वॾेरा जागीरदार उन्हनि खे खान बहादुरीअ जो लक़ब ॾिनो त उनखे राज़ी कयो वञे त असां जेको हिननि खे लूलो लंगड़ो मुल्क ॾियूं था उन ते ई ख़ामोश रहनि। उन्हनि ब्यूरोक्रेटनि बि पंहिंजा माण्हू पैदा करण जी कोशिशि कई त उहे ब्यूरोक्रेट
जेके आहिनि वेठा आहिनि उनखे बि लालचूं ॾिनियूं त जेकॾहिं बाबा तूं कलेक्टर आहे त तोखे डिप्टी कलेक्टर कंदासीं, तोखे वॾनि उहिदनि ते ॾींदासीं, ऐं खोड़ ऑफिसर उन लालचुनि जो शिकार थिया। असांजा वॾेरा पंहिंजनि लक़बनि खान बहादुरीअ जे लक़बनि जो शिकार थिया ऐं खोड़ प्रोमोशन जो शिकार थिया। असांखे लोली लंगड़ी आज़ादी मिली, पर कामरेड हैदर बख्श जतोई इन्हनि सभिनी लालचुनि खे ठुकराए हुन सिंध जे मज़लूम, मिसकीन, अबोज, सतायल, सड़ियल, फटियल तबिके जे माण्हुनि सां मोहबत कई ऐं 1942 में डिप्टी कलेक्टर जे उहिदे खे ठुकराए हारी हक़दार जो नारो हयो। 1945 में बाक़ाइदे हारी तहरीक जो हिसो बणियो। उहा हारी तहरीक, हारी कमेटी जो वजूद त 1937 में पियो। हैदराबाद जे हिकु शहर चंडे जाम में कामरेड पाण में सभु राति जो गॾिया त सिंध जे बाबा सिंध असांजो अॻु बि मुल्क हुयो, आज़ाद असांजो वतन हुयो। उन में कामरेड गॾिया त सिंध जे माण्हुनि सां ज्यादती पई थिए, नाइंसाफ़ी पई थिए, हिननि खे कहिड़े नमूने सां मुतहद कजे। 1937 में चंडे जाम में हिक ई राति में 3 हिकिड़ी सिंध अदबी संघ जो वजूद पियो, हारी कमेटी जो वजूद पियो ऐं मास्टर टीचर्स एसोसिएशन जो वजूद पियो हिकिड़ी राति में। पर जेका हारी कमेटी जंहिंखे माण्हुनि में सूरत मिली, उहा कामरेड हैदर बख्श जतोईअ जे शमूलियत करण खां पोइ मिली। 1948 में जॾहिं कामरेड शमूलियत कई, 1948 में हारी कमेटीअ जा बाक़ाइदे मेंबर 1,48,000 मेंबर थी चुका। उहो कामरेड हैदर बख्श जतोईअ जी जदोजहद सां, हुनजी महिनत सां। असां किताब में पढ़ियो आहे, बाक़िर सनाईअ जो किताब पढ़ी जन बारी लिखियल आहे त जॾहिं हारी कमेटीअ जा ऐं खोड़ हारी कमेटीअ जे झूननि अॻुवाणनि सां, शेर खान लुंड सां, पत्थर सिंधीअ सां, अकबर शाह सां असांजी खोड़ सारियूं कचहरियूं थियूं। उहे ॿुधाईंदा हुया त जॾहिं असां हारी कमेटीअ जो प्रोग्राम माण्हू वटि खणी वेंदा हुआसीं त असांजा माण्हू मिलण जे लाइ तयारु न हूंदा ऐं चवंदा हुआसीं त का अहिड़ी महफ़िल हुजे त असां वञूं ते हारी कमेटीअ जो माण्हुनि खे प्रोग्राम ॾियूं। का शादी हूंदी त कामरेड जी पीउ रहंदा, हुनखे हारी कमेटीअ जो मतन ऐं मक़सदु माण्हू ॿुधाईंदा। ॾिसंदा त का जुमे जी निमाज़ आहे त उन जुमे जी निमाज़ में वेंदा, उते बि हारी कमेटी जो मतन ऐं मक़सदु ॿुधाईंदा। माना जेको हारी कमेटीअ जे आम जलसनि में शिरकत कंदो त वक़्त जो उहो वॾेरो जंहिंखे खान बहादुर जो लक़ब मिलियो, उहो उन पंहिंजे माण्हुनि ते ॾमिरजी पवंदो। वक़्त जो उहो कामोरो जेको नंढे ऑफिसर खां वॾो ऑफिसर थी वियो, उहो हुननि खे खोड़ कलम हणंदो। कामरेड पंहिंजो हैदर बख्श जतोई ॾींहं राति जदोजहद करे, कोशिश करे, 25 सालनि जो हुनजो ज़िंदगीअ जो सियासी सफ़र आहे। हुन सियासी सफ़र में हारी कमेटीअ खे पाकिस्तान में हिकु ताक़तवर पार्टी ॾियारी, ताक़तवर पार्टी थी उभरी। कामरेड हैदर बख्श जतोई हिन लाड़काणे जे हिकु वॾे सरदार सां इलेक्शन में मुक़ाबिलो कयो 1951 में। चांडिया फैमिली सां इलेक्शन में मुक़ाबिलो कयो ऐं उन्हनि खे ॻोठ में वर्क ॾे वियो ऐं उन्हनि सरदारनि जिन खे खान बहादुरी जा लक़ब मिलियल हुया, उन्हनि पंहिंजी रवायतुनि खे बरक़रार रखंदे वर्क ते वेंदड़ माण्हुनि सां जेको हशर कयो, उहो तारीख़ में अॼु बि लिखियल आहे। हैदर बख्श जतोई जो ज़िक्र तारीख़ में सोनेरी अख़रनि सां लिखियल आहे ऐं हुननि जो ज़िक्र तारीख़ में हुननि खे गदार कयो थो वञे। 1956 या 55 जी वरी इलेक्शन हुजे, हैदर बख्श जतोई अणथक जदोजहद जो नालो आहे, न थक न जदोजहद जो नालो आहे। जेकॾहिं चांडिया सरदार सां इलेक्शन थो लड़े त मायूस नथो थिए। वरी 1955-56 जी इलेक्शन हुजे, वरी इलेक्शन थो लड़े खान बहादुर खोड़ो खान,
उन जे तक में जो इलेक्शन लड़े उन्हनि सां त उन जी वर्क ते जॾहिं लाहौर जो हिकिड़ो ॾाढो वॾो अदीब वॾो दानश्वर हबीब जालिब साहब पंहिंजनि कराची जे कामरेड दोस्तनि सां अची हुनजी इलेक्शन कैंपेन कॉल आहे त हुन सां केॾी ज़्यादती थिए कामरेड जी गाॾीअ खे उन ते कातलाना हमिलो कयो थो वञे कामरेड ते उनजी गाॾीअ खे नुक़सानु पहुचायो थो वञे वरी जिते कामरेड रहियल आहे हबीब जालिब जेको आयो वॾो ॾाहो इलेक्शन कैंपेन कॉल आहे उहो जिते रहियल आहे त हितां जा खान बहादुर लक़ब वारा माण्हू अंग्रेज़नि जा टाउट अंग्रेज़नि जा गुलाम जंहिं घर में रहियल आहे उन घर खे भयूं था ॾियारनि पर पोइ बि कामरेड हैदर पग जत आण नथो वञे लतीफ़ चयो न त जे आके ते आहे मूं माण्हू मञिया मूं जॾहिं मलीर में चूंड में मोक में आहे मुंहिंजी आ ए कॾहिं किराए जी कोट खे असां हिन बिना प्रोग्राम में जेके बि दोस्त वेठा हुजो मां सभु कामरेड फ़कीर पढ़ण दाए जी ॻाल्हि कोन्हे असां नंढे हूंदे खां वठी क़ौम परस्त सियासत सां वागियल आहियूं असां सभु चवंदा आहियूं सन खे क़ौम परस्त सिंध जो काबो पर मां चवंदुसि त जीअं सिंध जो जेको नारो ॾिनो सिंध जे माण्हुनि खे उहो नारो बाबा सिंध कामरेड हैदर पग जतो ई ॾिनो जीअं फैक्ट्री जो नालो खणंदा आहियूं त असां सीस नवाईंदा आहियूं अॼु बि सीस नवायूं था पर हक़ीक़त हीअ आहे त साईं जीएम सैयद जंहिं दौर में कामरेड हैदर पग जतोई मुल्क जे मज़लूम महकूम हारनि जे हक़नि जे लाइ मैदान ते निकितो जीएस जो नारो हुयो उन वक़्तु बि साईं जीएम सैयद इक़्तिदार पसंदि धुरनि सां गॾु वेठो ऐं उन्हनि सां गॾु सियासत पियो करे साईं जीएम सैयद 1954 में हिकिड़ो किताब लिखियो आहे मुंहिंजे ख़्याल में 15 बाबनि ते किताब मुश्तमिल आहे त पाकिस्तान जी मुखालफ़त छो ऐं छा लाइ उन में चैप्टर आहे हिकिड़े चैप्टर में ज़िक्र थो करे त पाकिस्तान जी मुखालफ़त इन करे थो कयां त जेके इक़्तिदार में माण्हू वेठा आहिनि उहे मन सुधरी पवनि मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त सिंध जे माण्हुनि खे जीअं सिंध जाम मोहबत पीए सिंध उहो नारो हैदर पग जतोई ॾिनो हैदर पग जतोई हिकु जदोजहद जो नालो आहे हैदर पग जतोई मां चवां त हिकिड़ी वॾी तारीख़ आहे हिकिड़ो वॾो इदारो आहे जंहिंखे असां एम फिल बि करे सघूं था तहक़ीक़ बि करे सघूं था ऐं असां नौजवाननि खे इहा करणु घुरिजे जॾहिं सिंध धरतीअ खे वञी यूट जे ज़ंजीरनि में जकड़े थो सिंध जूं घणियूं क़ुवतूं मैदान ते निकितियूं ऐं उन्हनि जदोजहद हलाई उन्हनि जी सरवाणी हैदर पग जतोई पियो करे हैदर पग जतोई जी 1959 खां 1969 ताईं जेको पीरियड आहे 9 साल उहो पीरियड मुख़्तलिफ़ जेलनि थो गुज़रे हिकु कराची जे जेल मां निकिरे थो त अञा पहुचे थो त हैदराबाद जे जेल में हुनखे बंदि कयो थो वञे हैदराबाद जे जेल में निकिरे थो त हुनखे सखर जे जेल में बंदो कयो वञे सखर जे जेल में निकिरे थो त हुनखे मच जेल में बंदो कयो वञे मच जेल में निकिरे थो त हुनखे अटक जेल में बंदो कयो वञे अटक जेल में निकिरे थो त हुनखे लाहौर जे जेल में बंदि कयो वञे लाहौर जे जेल में निकिरे थो त हुनखे साईवाल जे जेल में बंदि कयो थो वञे छो त बंदि कयो वञे त हैदर पग जतोई माण्हुनि में पंहिंजी कोशिश सां पंहिंजी महिनत सां माण्हुनि में शौक़ु रहंदो माण्हुनि में सुजागी आंदी ऐं सिंध जो हर माण्हू वञी ऊंट जे ख़िलाफ़ मैदान ते निकिरी पियो हैदर पग जतोई खे जॾहिं जेलनि में बंदि कयो वियो माठ हैदर पग जतोई त जेलनि में बि न कई जेल सुधारनि ते सरकार खे मुख़्तलिफ़ तजवीज़ूं ॾिनियूं त जेल में हे तव्हां सुधारा कयो ये हिते बि नथो मुड़े उतो वरी कढियो त वरी सिधो सो साईवाल जेल में बंदि कयो ऐं उते हैदर पग जतोई खे ज़हनी तज़ियत ॾियणु शुरू कयो सिंध जी उन वक़्तु जेका लिमिटेड मीडिया हुई हैदर पग जतोई जो मौक़ो छापण लाइ तयारु न हुयो टोटल मुल्क जी अख़बारनि ते पाबंदी पइजी वई त हैदर पग जतोई जो को बि बयानु न छापे कामरेड वरी बि ख़ामोश न रहियो हुन चयो त जेकॾहिं उहे न अख़बार नथो छापे त हुन पंफलेट जी सूरत में पंहिंजो मवाद छापणु शुरू कयो नंढे नंढे किताबुनि जी सूरत में पंहिंजो मवाद छापणु शुरू कयो हिकॾे उहो किताब नंढो निकितो पंफलेट निकितो सरकार हुन ते पाबंदी हणी छॾी वरी ॿिए नाले सां निकितो अहिड़े नमूने सां किताब लिखनि था तारीख़ लिखे थी त